अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल वीरन जी वस्ती ड्रामो छो खत्म थिया। वीरन जी वस्ती ड्रामे जा 100 एपिसोड छो न पूरा कया विया। छा वीरन जी वस्ती ड्रामो खत्म करण में आखिरकार कहिड़ी वजह हुई? तव्हांखे सॼी कहानी ई अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारो आहियां। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमाल लिखियल आहे, सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को अवांजो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला वधाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों अवांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजी कहानी ई अपडेट जी तरफ़। दोस्तों काफ़ी दोस्त इहो पुछी रहिया आहिनि वीरन जी वस्ती ड्रामो जल्दी छो खत्म थियो। दोस्तों वीरन जी वस्ती ड्रामो इन करे खत्म थियो जो वीरन जी वस्ती ड्रामे में मज़ो ही खत्म थी वियो हो ऐं अॻिते डायरेक्टर कहानी भी एतिरी लिखी हुई। ॿी ॻाल्हि में जेको हीरो हुयो उहो साले हुयो। साले जॾहिं मरी चुको आहे त वीरन जी वस्ती ड्रामे जो मज़ो ही खत्म थी चुको आहे। अहिड़े हिसाब सां अॻिते हली डायरेक्टर जेको आहे पंहिंजे दिमाग़ तौर ते शामिर खे हीरो कयो, लेकिन शामिर कामयाब न वियो। जेकर हिन ड्रामे में साले अञा ताईं हुजे हा त पोइ ही ड्रामो कामयाब ज़रूर थिए हा। हिन ड्रामे जी वजह इहा हुई हीरो जे करे ही ड्रामो खत्म थी चुको आहे। अगर जेकर हीरो अञा ताईं हले हा त पोइ ही ड्रामो कॾहिं बि खत्म न थिए हा। ऐं ॿिए पासे दोस्तों भी इहो कमेंट करे रहिया आहिनि त वीरन जी वस्ती ड्रामो सीज़न 2 ईंदो या न। तो हाल ही फिलहाल जेको वीरन जी वस्ती ड्रामो सीज़न 2 आहे उहो कॾहिं बि नथो अची सघे। छो वीरन जी वस्ती ड्रामो अगर जेकॾहिं मज़ो करे हा ऐं हुन में कुछ माण्हू बची वञनि हा, मतलब त शेरोज खान ऐं बिजार खान बची वञनि हा, त पोइ वीरन जी वस्ती ड्रामो सीज़न 2 अची सघे थो। लेकिन हिन में जेके माण्हू हुया ऐं अदाकार हुया उहे खत्म थी चुका आहिनि, उहे सभु मरी चुका आहिनि। अहिड़े हिसाब सां हाणे वीरन जी वस्ती ड्रामो सीज़न 2 कॾहिं बि न ईंदो। ऐं दोस्तों हाणे जेको आहे तव्हां पंजाबेरी जो इंतजार कंदा। तमामु जल्द पंजाबेरी ड्रामे जी शूटिंग शुरू कई वेंदी। इन खां बाद उनखे भी सिंध टीवी ते रिलीज कयो वेंदो। उहो तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे ऐं उन में दोलाब ड्रामे जा अदाकार कम करे रहिया आहिनि। तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे। बाक़ी हा जेको दोस्तों वीरन जी वस्ती ड्रामो आहे उन जो सीज़न 2 कॾहिं बि नथो अची सघे। इंतजार जूं घड़ियूं खत्म थी चुकियूं आहिनि। वीरन जी वस्ती ड्रामो कॾहिं बि न ईंदो। दोस्तों इहो आसरो पंहिंजो लाहे छॾींदा। दोस्तों उन जे करे अगर जेकॾहिं तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते पहिरियों चक्कर आयल आहियो त पोइ उनखे जल्दी जल्दी सब्सक्राइब कयो, जीअं असांजो नओं हर ईंदड़ वीडियो भरियनि ते सभ खां पहिरियां पहुचंदी रहे। दोस्तों उम्मीद है कहानी आई हूंदी, तव्हांखे पसंदि असांखे ॾींदा। हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।